ज़िंदगीअ में ज़लज़लो राह खे रोशन कयोसीं मंज़िलनि जो मरहलो पार खां बेपार थींदा पिया वञूं सिंध खे संगीत ॾींदा पिया वञूं। नाज़रीन, सिंध टेलीविज़न नेटवर्क जी अॼु 15वीं सालगिरह आहे ऐं 15 साल कामयाबी जो जेको सफ़र हुयो अॼु तय थी वियो आहे। इंशाअल्लाह उमेदूं आहिनि त हीउ जेको ॿियो सफ़र हूंदो उहो बि इन्हनि 15 सालनि वांगुरु आसानी सां गुज़रंदो वेंदो ऐं बहितरीनु सिंध टीवी जा जेके हीउ 15 साल गुज़रिया आहिनि इन्हनि 15 सालनि में केतिरा चहिरा आया केतिरा चहिरा विया, पर उहे चहिरा जेके हिन वक़्तु असां सां गॾु न आहिनि पर उन जूं दुआऊं उन जूं शफ़क़तूं उन जूं मोहबतूं अॼु बि सिंध टीवी सां गॾु आहिनि, सिंध टीवी नेटवर्क सां गॾु आहिनि। सिंध टीवी जो जेको अॼु असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं हैदराबाद स्टूडियो में असां सां तमामु सीनियर रिपोर्टर ऐं सीनियर सिंध टीवी जा एंकर पर्सन मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे त जेके सिंध टीवी जा 15 साल कामयाबी जो सफ़र मुकमिल थियो आहे ऐं 16 साल में पेर पातो आहे सिंध टीवी। आईंदा बि उमेदूं आहिनि बहितरी जूं जेके अॻ में जीअं बहितरी जो सफ़र थियो आहे। ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु भलीकार स्टूडियो में तव्हांखे कयूं था पिया ऐं सिंध टीवी सां लाॻापियल रहिया आहियो, तमामु पुराणा बल्कि शुरूआती दौर खां वठी सिंध टीवी सां तव्हांजो लाॻापियो रहियो आहे। फ़हीम बबर साहिबु डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बि आहिनि ऐं एंकर पर्सन बि आहिनि, सीनियर माण्हू ऐं हीअ बि तमामु पुराणे दौर खां वठी सिंध टीवी सां इलाही अरसे खां लाॻापियल रहिया आहे। अयाज़ हाशमानी मटियारी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे, उहो बि अॼु असां सां गॾु आहे ऐं हीअ असांजी सेलिब्रेशन आहे 15वीं सालगिरह जी। हैदराबाद जे स्टूडियो में रौनकूं ऐं स्टूडियो में असांजो हीउ केक बि आहे, केक बि कटिबो ऐं बिल्कुलु कटिबो बि ऐं जीअं हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे इंतिहा दर्जे जी जो ख़ुशी आहे त अॼु असां ज़िंदगी जेका सिंध टेलीविज़न नेटवर्क जे 15 सालनि जी कामयाबी जो सफ़र हुयो अॼु मुकमिल थियो आहे। उहा ई साॻी ॻाल्हि त अॻिते बि कामयाबी जो सफ़र जारी व सारी रहंदो। ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु तमामु पुराणा ऐं बुनियादी वर्कर आहिनि सिंध टेलीविज़न नेटवर्क जा। कीअं ग़ुलाम रसूल साहिब जेको तारुफ़ आहे उहो थोरो माफ़ु कजो त ग़ुलाम रसूल साहिबु न सिर्फ़ु सीनियर आहिनि पर सिंध टीवी सां जेके मुख़्तलिफ़ हिकिड़ो जीअं सिंध टीवी खे जेको हाइप क्रिएट थी वाण वस्ती वस्ती ईअं प्रोग्राम आहे जेको असां डायरेक्ट बि कनि था होस्ट बि कनि था, उन सां गॾो गॾु उन खां पहिरीं ॻोठ ॻोठ में हलंदो त उहो म्यूज़िक डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां जेको आहे ग़ुलाम रसूल साहिब जी ॾाढी सुञाणप आहे त जे वॾो हिकिड़ो कमु कयो। जीअं डॉक्टर साहिब जी जेका डॉक्यूमेंट्री आहे उन में वॉइस ओवर ग़ुलाम रसूल साहिब में बि जेके डॉक्यूमेंट्रियूं जीअं सिंध टीवी जो नओं उरूज जीअं चढ़े पई त डॉक्यूमेंटनि जी डॉक्यूमेंट्री जो जेको आहे माई बाप चई सघूं था। ग़ुलाम रसूल साहिबु कीअं हिन 15 सालनि जे सफ़र खे ॾिठो आहे ऐं कामयाबी जो सफ़र लाह चाढ़ा बि आया ज़माने जा जीअं थींदो आहे। निहायती ख़ुशनसीब घड़ियूं आहिनि जो असां 16 साल में दाख़िल थी रहिया आहियूं ऐं 16 साल में असां महज़ हिकिड़े चैनल या हिकिड़े नेटवर्क जी हैसियत सां न पर मुकमिल पंहिंजे आदर्शनि सां असीं शामिल थी रहिया आहियूं। छाकाणि त सिंध टेलीविज़न नेटवर्क रुॻो कंहिं चैनल या जीजल अख़बार जो नालो न आहे पर हिकिड़े आदर्श जो नालो आहे ऐं हिकिड़े सठ ऐं आदर्श हिकिड़े मक़सद जो नालो आहे ऐं हिकिड़े प्रोफेशनलिज़म जो बि नालो आहे। मूंखे यादि थो पवे त शायदि पहिरीं एपीसी में मुंहिंजो हिकिड़ो टॉक शो हुयो इनक्षाफ़ ऐं एतिराफ़ पहिरीं एपीसी ट्रांसमिशन त उन खां पोइ जेका असांजी ट्रांसमिशन स्टार्ट थी त उन पहिरीं में मुंहिंजो उन में हुयो। उन खां पोइ मूं सिंध टीवी ॻोठ ॻोठ में प्रोग्राम कया, तारीख़ जे गुमनाम घिटियुनि मां डॉक्यूमेंट्री थी उतां के प्रोग्राम मूं कयो। पर आऊं थोरो ॿी तरह थो ॾिसां हिन सॼी फिनामिना प्रोग्राम तां बुनियादी कारकुननि मां असां सभु रहिया आहियूं। अवां खे बि अरसो थियो आहे पंहिंजे हिन इदारे में कमु कंदे। सिंध टीवी जेको सिंधी समाज खे ॾिनो उन जी एनालिसिस जी असांखे ज़रूरत आहे त सिंध टीवी सिंधी समाज खे छा ॾिनो। मिसाल तौरु असां समाज अंदरि जेतिरा बि मौज़ू आहिनि साइंस जो मौज़ू हुजे अव्हांखे सिंध टेलीविज़न नेटवर्क ते शानदार डॉक्यूमेंट अव्हां जेकॾहिं एग्रीकल्चर जे सेक्टर में था वञो त अव्हांखे शानदार प्रोग्राम मिलंदा। अव्हां सियासत जे सेक्टर में था वञो त अव्हांखे सियासत जे जेके करंट अफेयर्स जा प्रोग्राम आहिनि उहे शानदार मिलंदा। ऐं हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त महदूद वसीलनि ऐं महदूद हुन जे बावजूद बि सिंध टेलीविज़न नेटवर्क जेको ख़बर जे हवाले सां जेको कॉम्पीट कयो आहे जेको मुक़ाबिलो कयो आहे उहो
हैरान कुन तौर तो आहे नेशनल मीडिया जे बराबर बीठा आहिनि। नेशनल मीडिया जे बराबर बीठा नेशनल आहिनि। मीडिया खे बीट करे वेंदा आहियूं असां। सही ॻाल्हि जेके माना दावेदार आहिनि त असां जेको आहे मतिलबु फास्ट तरीन ऐं असां तेज़ तरीन असांजी सहाफ़त आहे ख़बरूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं असां सिंध टीवी जेको आहे उन्हनि खे बीट कयो आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं चीफ जस्टिस आयो हुयो कराची में माण्हुनि जो क़त्लेआम थियो हुयो त जेका नेशनल मीडिया थी सरजे असांजा फुटेज खणी उन्हनि हलाया हुआ। बिल्कुलु जॾहिं उन्हनि असांजा फुटेज खणी उन्हनि असांजा उहे हलाया ऐं ॿिया केतिरा असांजा फुटेज उहे असांजो ख़ासि तौर ते जीअं सिंध वारा जीअं सही। इहो गानो त समूरी दुनिया अंदरि मशहूरु जंहिं असां हिकिड़ो ट्रेंड ॾिनो सिंध टेलीविज़न नेटवर्क हिकिड़ो ट्रेंड ॾिनो ऐं सची बची अॼु जेका डॉक्टर करीम राजभर साहब जीअं चवंदो आहे त कमिटेड जर्नलिज़म असांखे खपे, प्रोफेशनल कमिटेड। ऐं हक़ीक़त इहा आहे त हीअ पाण जेके वेठा आहियूं सिंध टीवी सां कमिटेड आहियूं ऐं कमिटेड जर्नलिज़म ते असांजो यकीन आहे। फ़हीम तव्हां कॾहिं खां सिंध टीवी जी शुरूआत कई, कॾहिं तव्हां सिंध टीवी में आहियो? ॾिसो सिंध टीवी में मुंहिंजी जेका एंट्री आहे उहा आहे 2005 खां। 2005 खां मां सिंध टीवी ते मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो कमु कोन्हे जो न कयो हुजे। मूंखे फ़ख़्रु आहे हिन जो एज़ ए एंकर वेठो आहियां ऐं मूंखे सॼी दुनिया सुञाणे थी, सॼो सिंध सुञाणे थो एज़ ए एंकर पर्सन, एज़ ए रिपोर्टर। त मुंहिंजी शायदि कामयाबी जो राज़ सिंध टीवी आहे, सिंध टीवी सां मोहबत आहे। सिंध टीवी जी जेका सथ आहे उनजी मोहबत बि आहे ज़फ़र भाई। तव्हां ॾिसो सिंध टीवी जेको जी जेका असांजी जेका फैमिली आहे उन में तव्हां डॉक्टर साहब खां वठी अजीत साहब खां वठी वेंदे जे किशन साहब हुजे या वरी असांजो जेको डायरेक्टर न्यूज़ आहे शोएब कुरैशी साहब हुजे ऐं वेंदे हेठि जेके माण्हू आहिनि असां पाण में एॾो त सालाड़ियल आहियूं, एॾो त गॾियल आहियूं की हिकिड़े माण्हू खे अगरि किथे तकलीफ़ थी थिए त असां गॾु थी था वञूं। त इहा सिंध टीवी सथ जो जेको हिकिड़ो जेको मोहबत आहे ऐं ॿियो शफ़क़त वारो हथु रखण वारो आहे जो हिकिड़ो वर्कर अगरि सुठो कमु करे थो पोइ भले उहो एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर आयो हुजे। मूं एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर कमु कयो, ड्रामनि में अदाकारी कई, ड्रामनि मॉडलिंग कई गाननि में, उनखां अलावा मेकअप आर्टिस्ट तौरु बि मूं कमु कयो हुते। पर मुंहिंजो जेको शौक़ु हुयो, मूं जेको कमु कयो, मूंखे स्पेस मिलियो, मूंखे दोस्तनि स्पेस ॾिनो, जेके बि दोस्त उन वक़्तु हुआ। त अॼु मां सिंध टीवी जे मुंहिंजे लाइ जीअं मतिलबु मूं वटि उहे अल्फाज़ न आहिनि सिंध टीवी जे, और सिंध टीवी मूंखे किथां खां किथे अची पहुचा। इहा ई सिंध टीवी जी वॾी में वॾी खूबी आहे त सिंध टीवी हर माण्हूअ खे स्पेस ॾिनो आहे ऐं हुनखे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आया। अयाज़ साहब कीअं ॾिठो तव्हां 15 साल ज़िंदगी जा ही जेके सफ़र, तव्हां बि इलाही सीनियर माण्हू आहियो, सिंध टीवी सां वॾो अरसो तव्हां गुज़ारियो। सिंध टीवी मूंखे एज़ाज़ हासिलु आहे। सिंध टीवी जीअं ई शुरू थी आनेर थी त आउं हुते सिंध टीवी में आयुसि ऐं बिल्कुलु हिकिड़ी फैमिली वांगुरु जीअं फ़हीम ॿुधायो त तमामु सुठो एक्सपीरियंस रहियो। ऐं एज़ ए रिपोर्टर मुख़्तलिफ़ लाह चाढ़ा ॾिठासीं ऐं हुन खां पोइ असांजे इदारे ऐं ॿियनि इदारे में फ़र्क़ु महसूसु इहो आहे, हिकु अहम फ़र्क़ु इहो आहे त असां ते कॾहिं बि इदारे का जीअं हिकिड़ी फरमाइशूं थींदियूं आहिनि, एक्स्ट्रा फरमाइशूं वग़ैरह कॾहिं बि कोन रखियूं। ऐं डॉक्टर साहब खां वठी वेंदे डेस्क जो नंढे में नंढो नुमाइंदो या ब्यूरो चीफ या दोस्त जेके बि आहिनि उहे सभु हिकिड़ी फैमिली वांगुरु आहियूं। ऐं माना हिते कमु करण ख़ुशी महसूसु थिए थी, सिखण जो मौक़ो मिले थो। जी बिल्कुलु सही ॻाल्हि। तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि ॾिठो हूंदो, तव्हां जॾहिं असां रिपोर्टिंग कंदा आहियूं त जीअं मां वॾी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे इंट्रो ठाहिणु कोन्हे ईंदो, चवंदो ज़फ़र भाई इंट्रो त भला ख़बर हेठि त ईअं असांखे डायरेक्टर न्यूज़ बि गाइड कंदा आहिनि त तव्हांजो जेको पैकेज आहे हीअ शइ हुजे त सिखण जे लाइ बि सिंध टीवी तमामु घणो। तव्हां पुराणा मेंबर आहियो हिन फैमिली जा, को अहिड़ो वाक़ियो, को अहिड़ी सुठी ॻाल्हि जेका यादि हुजे ज़िंदगी भर तव्हां खां न विसरंदी हुजे ऐं हिन प्रोग्राम जे थ्रू असां जेका हिन वक़्तु पब्लिक ॾिसे थी, लखे माण्हू ॾिसनि था हिन वक़्तु सॼी दुनिया में सिंध टीवी जी सालगिरह सेलिब्रेट कनि था, अहिड़ी का यादगिरी हुजे तव्हांजी जेका असांखे ॿुधायो। सिंध टीवी सां तमामु घणियूं शानदार क़िस्म जूं यादूं वाबस्ता आहिनि ऐं उन में ॾुख बि आहिनि त उन में ख़ुशियूं बि आहिनि। जॾहिं 2010-11 वारी ॿोॾ आई हुई ऐं उन में जेको किरदारु सिंध टेलीविज़न नेटवर्क अदा कयो हुयो त उन में हिकु तरफ़ ॾुख हुयो त सिंधी समाज सां छा थियो हुयो, कीअं लॾ पलाणूं थियूं, कीअं इहे मामला थिया। ॿी तरफ़ वरी इहो हुयो त सिंध टेलीविज़न नेटवर्क जंहिं तरीक़े सां उन इशू खे खयो हुयो त उन जे नतीजे में गवर्नमेंट इन शइ जे लाइ मजबूर थी त माण्हुनि खे मतिलबु उहे फैसिलिटियूं ॾिए, माण्हुनि खे कंपलसेट करे। इहो हिकिड़ो पंहिंजो मजबूर करे छॾे। उन खां पोइ जॾहिं ॾुखियनि ॾींहंनि जो असीं ज़िक्र था कयूं त असां 22 ॾींहं असां ते बैन पियो हुयो। सच ॻाल्हाइण ते असां का ग़लति ॻाल्हि कोन कई, असां को मीडिया एथिक्स जे ख़िलाफ़ कोन वियासीं, असां सच ॻाल्हायो हुयो।
सची रिपोर्टिंग करणु। हा सची रिपोर्टिंग ते त उन ते जेको असां ते बैन पियो त सच पुछो असां सिंध टीवी वारा सभु डॉक्टर अब्दुल करीम राजपर खां वठी अजीत कुमार आहूजा ताईं सभु जा सभु हेठे वर्कर ताईं असां फैमिली मेंबर आहियूं। पर मूंखे हैरानगी आहे सिंध ते त सिंध उन सॼे मामले में कीअं उथली पई हुई ऐं पोइ वक़्त जो जेको आमिर हुयो उहो मजबूर थियो, असांजी ट्रांसमिशन वरी बहाल थी वई। पर असां पंहिंजे मक़सद तां न थियासीं। असां सिंध जे ॻोठनि खे कोन विसारियो, असां सिंध जे शहरनि खे कोन विसारियो, असां सिंध जे इशूज़ खे कोन विसारियो। उहे इशूज़ न रुगो लोकल हुजनि, उहे रुगो ॻोठनि जूं गटर नालनि जा रुगो इशू न, पर नेशनल फिनांस अवॉर्ड कालाबाग डैम जो इशू हुजे या सिंध अंदरि ॿिया जेके बि असांजा क़ौमी मसइला आहिनि उन ते सिंध टेलीविज़न नेटवर्क बाक़ाइदे हिकु बिठो निज़ाम जेको हुयो उन ते त सिंध टीवी बाक़ाइदे निर्वाह थी बीठी सिंध जो केस खणी। बोर्ड वारी ॻाल्हि ते मूंखे हिकिड़ी ॿी यादि ॻाल्हि आई त उन ज़माने में असांजी रिपोर्टिंग असां ज़िम्मेवारी रिपोर्टिंग हुई, ज़िम्मेवाराना रिपोर्टिंग हुई। पोइ अॼु करे थो चई सघां त कंहिं हिकु चैनल ते राति जो ख़बर हली त बटियारी जो बंदि टुटी पियो आहे, जंहिं ते मूंखे न्यूज़ डायरेक्टर साहिबु फोन कयो आयास हीअ ख़बर कीअं मिले, मुंहिंजो साईं त ख़बर कतन ग़लति आहे, बोर्ड कान आई आहे, न को बंदि टुटियो आहे। चयां ॾिसजी तमामु अहम मसइलो आहे, जेकॾहिं का ॻाल्हि थी वई त ज़िम्मेवारी तुंहिंजी। मुंहिंजो साईं बिल्कुलु तव्हां ज़िम्मेवारी सां चवां त बोर्ड टुटी आहे, यानी असां ज़िम्मेवाराना रिपोर्टिंग कई, असां सिर्फ़ रिपोर्टिंग न कई। माना असांजे न्यूज़ में का न्यूज़ वई उनजी पुछा थी दफ़ा उनजी वेरिफिकेशन या उहा ई ॻाल्हि थी डॉक्टर साहब वारी कमिटेड जर्नलिज़म। जॾहिं कमिटेड थी मां कंहिं कम में वेंदा, जॾहिं हितां मां कैमरामैन बैग खणी असां हिकिड़ी टीम वठी वञूं था त प्रोफेशनल थी नथा वञूं, कमिटेड थी था वञूं त इहे असां पंहिंजे कम सां था वञूं। ऐं इहो तव्हां वारी ॻाल्हि कंटिन्यू कयो भले त जॾहिं इहो बोर्ड वारो सफ़र वरी बिटे निज़ाम वारो सफ़र, इहे जेके यादूं आहिनि, इहे जेके सिंध टीवी जा हिकिड़ा ईअं सम्झे त नज़रिया हुआ न सिंध टीवी जिन सिंध जे माण्हुनि जो एतमाद हासिल कयो सिंध टीवी, उहे इहे लम्हा हुआ, उहे मरहला हुआ जिते सॼी दुनिया सॼो पाकिस्तान सॼो सिंध में माना हिकिड़े पासे हिकिड़ा आमराना सोच जा माण्हू हुआ, हिकिड़े पासे उहे माण्हू हुआ जेके सिंध दुश्मन जेके पंहिंजे सिंध ते हुआ, पर हिकिड़ा उहे माण्हू हुआ रोशन ख़्याल बि हुआ जेके थोरा क़ौम परस्त बि हुआ। त उन्हनि जीअं जेको साथ ॾेई बीठी, पोइ उहे जीअं ज़फ़र ॿुधायो त भई बिटे निज़ाम वारी ॻाल्हि हुई, उन ते बि सिंध टीवी बाक़ाइदे मतिलबु सिंध जे माण्हुनि सां जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ जेका कॉन्फ्रेंस थिए, कॉन्फ्रेंस छा आईबीएस जेका ठही ते जेको मुख़्तलिफ़ क़बाइली झगड़ा हुजनि, सिंध अंदरि ॿिया जेके मामला हुजनि, एजुकेशन जा इशूज़ हुजनि, उन ते जेको डॉक्टर अब्दुल करीम राजपर आईपीएस ठाहे उन ते जेको रोल प्ले कयो उहो गैर मामूली हुयो। ताज़ो जॾहिं इमरान ख़ान अचे थो कराची में त उते जंहिं नमूने सां असांजो चेयरमैन साहिबु केस थो पेश करे, कंहिं बि ॾाढो जेको माण्हू ईअं सिधी तरह अखियूं अखियुनि में विझी उहो केस पेश नथो करे, उहो इहो कोन्हे। ज़फ़र साईं असांखे एवॉर्ड बि त मिलंदा आहिनि, सही असां बेस्ट वर्कर एवॉर्ड उन जूं तकरीबूं बि असां वटि थींदियूं आहिनि। ऐं असां जेको माण्हू जेकर बीमार थो थिए त उन माण्हू जी वार इदारो करे थो, उनजी घर जे भातियुनि जी प्रोग्राम अॼु वॾी ख़ुशी आहे ऐं असांजे ख़ुशी जा लम्हा आहिनि। एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जो जेकॾहिं मां सम्झां त हिन प्रोग्राम में सॼो ॾींहुं प्रोग्राम जारी रहे तॾहिं बि घटि दोस्तनि खे बि टाइम ॾियणो आहे। ॿिया बि केतिरा स्टूडियो में कराची स्टूडियो में असां उते बि महिमान वेठल आहिनि, उहे ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी असांजा ॿ महिमान ॿिया आहिनि, उहे बि असां सां हिन स्टूडियो में जॉइन कंदा ऐं उन्हनि खे बि वठंदासीं। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। अॼु 15 साल जेके आहिनि कामयाबी जो सफ़र सिंध टीवी मुकमल करे चुकी आहे, उन वारे सां डिस्कशन हले पई ऐं वरी असां ॿियनि रिपोर्टरनि खे बि हिन प्रोग्राम में घुराईंदा मदू कंदासीं, उन्हनि खां बि सिंध टीवी जे हवाले सां पुछंदासीं। नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था, तेसिताईं असां सां गॾु रहिजो। सारी वलवलो हथ हथ में भर जलो, माठ में तूफान ऐसी जिंदगी में ज़लज़लो, राह के रोशन कयो सी मंज़िलन जो मरहलो, पार खां बेपार थींदा पिया वञूं, सिंध खे संगीत ॾींदा पिया वञूं। वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद
हैदराबाद स्टूडियो में मौजूदु आहियूं। हैदराबाद स्टूडियो में जेको आहे सो अॼु 15वीं सालगिरह सिंध टेलीविज़न नेटवर्क जी, उन जे हवाले सां सिंध टीवी जो जेको ही 15 सालनि जो सफ़र रहियो आहे, उन सफ़र जा जेके साथी रहिया आहिनि उन्हनि साथियुनि सां डिस्कशन जो सिलसिलो जारी आहे। गुलाम रसूल चांडियो साहिबु जेको तमामु मोस्ट सीनियर सिंध टीवी जो हुयो, वर्कर हुयो ऐं डॉक्यूमेंट्री जो जीअं सवेल चयो त माई बाप हुयो, स्पेशलिस्ट डॉक्यूमेंट्री उन स्पेशलिस्ट सां ॻाल्हि ॿोल कईसीं। ऐं अयाज़ हाशमानी हाणे असांखे जॉइन कयो आहे इस्माइल बारिजो साहिबु। इस्माइल बारिजो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे, कोटड़ी ऐं जामशोरो हुनजो तमामु सीनियर आहे। हिन जो बि वॾो पुराणो तालुक़ु रहियो आहे सिंध टीवी सां। शकूर मेमण साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे, बदीन सां तालुक़ु आहे, बदीन जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे। सिंध टीवी जी हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे त कॾहिं बि जेके पुराणा माण्हू रहिया आहिनि उन्हनि खे कॾहिं बि को इंटरप न कयो आहे, उनखे को डिस्टर्ब न कयो आहे। जीअं हिकिड़ा थींदा आहिनि 6 महीना रिपोर्टर रहियो, 6 महीना को माण्हू थियो, वरी हुनखे कढी छॾियो, वरी ॿियो आयो। इहो तमामु पुराणो आहे। ईअं वॾी हिकिड़ी ज़बरदस्त सिंध टीवी जी जेका वाखाण जहिड़ी ॻाल्हि आहे इस्माइल साईं, इहा करे सघिजे थी। कीअं पिया ॾिसो हिन 15 सालनि जे सफ़र खे? 15 सालनि जो सफ़र ॾाढो ज़बरदस्त सफ़र रहियो। उन में असीं ठहियासीं बि, सिखियासीं बि ऐं तकलीफ़ूं बि ॾिठियूंसीं ऐं उन खां ख़ुशियूं बि आयूं। तकलीफ़ूं ईअं हुयूं त नंढियूं नंढियूं जेके वक़्ती तौर रिपोर्टर खे अचनि थियूं, जीअं मुशरफ़ जे दौर में सिंध टीवी बंदि थी वई हली, उन खां पोइ जेको बिरोही वारो केस थियो त सियारो लॻो पियो हुजे ऐं थधि हुजे, बरसाति वसे पई ऐं रिपोर्टिंग राति जो जेको सो 11 बजे हुननि जे ॻोठ वञिणो हुजे ऐं 4-5 किलोमीटर जेके से मोटर साइकिल ते हुते वञे ऐं बरसाति उन्हनि ते घर न हुजे ऐं सीअ में पिया ॾकूं, वरी उन्हनि खां पुछूं उन्हनि ते ॿारण लाइ न हुजे। उहे यादगिरियूं नथियूं विसरनि त बोर्ड में महाबोर्ड में जेको नालो ई माना सिंध टीवी ॾिनो महाबोर्ड, त हीअ जेका आहे 2010 जी महाबोर्ड आहे। उहो पहिरियों नालो ई जेको सो अॼु ॾींहं ताईं जेके बि चैनल बि हलाइनि था या सिंध जो माण्हू जेकॾहिं वात ते लफ़्ज़ आहे त चवंदा महाबोर्ड, त उहो लफ़्ज़ सिंध टीवी ॾिनो। उते वञूं था त प्लास्टिक इहो त ॻाल्हि पए हा, ईअं प्लास्टिक जा जेके डम आहिनि उन्हनि ते ॿेड़ी ठही पई आहे, उन्हनि ते असीं चढ़ूं पिया, माना रिस्क त बाबा असांखे फुटेज करणु आहिनि, ॻोठ ते उन ते पहुचणो आहे। वरी जेकॾहिं पैसा ई न आहिनि, कलंदर लाल शहबाज़ ते बम धमाको थो थिए, खीसे में मुंहिंजो उन ॾींहुं टाइम ते ई डायरेक्टर न्यूज़ पर किथे वारो कर पहुच 7, हाणे कोठड़ी का 7, पैसा मुंहिंजे खीसे में 1500 रुपया हुआ। यकदम ठीकु आहे फ़ैसिलो वञो, वरी वरी घर वारा चवंदा त असांखे उते पहुचणो आहे ऐं उहे उते असां 24 कलाक 36 कलाक निंड न कई, मुसलसल जेको सो एज़ लाइव उते वरी उते पैकेज पिया ॾियूं, उन्हनि खे असां ॻाल्हायूं पिया त बाबा हीअ हींअर असांजी जेको एज़ लाइव मोकिलियो इहो न आहे हलियो, छो न आहे हलियो? त माना 36 कलाकनि में असां सां डायरेक्टर न्यूज़ जेको सो राब्ते में 36 कलाक त उनखे 2 कलाक सुम्हण लाइ ॾियनि पिया त उहो सुम्हे पियो। त माना इहो जेको सफ़र 15 सालनि जो, इन में घणो असीं सिखियासीं। बदीन माना हिकिड़ी पोइते पियल इलाइक़ो आहे ऐं असांजो तमामु हुते पाणी जो घणो इशू रहंदो आहे तक़रीबन इलाही अरसे खां वठी। जॾहिं ॿिया जेके बि इशूज़ थिया आहिनि पोइते पियल इलाइक़नि में, वरी अंदरि जेके माण्हू वञे थो, अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते सवारी बि कोन्हे का, किथे पंधु वञिणो थो पए, किथे मोटर साइकिल ते। कीअं ॾिठो तव्हां हिनखे? सिंध टीवीअ जी जेका सुञाणप या सिंध टीवी जो जेको इशू आहे, उहो अॼु ताईं जंहिं बि इशू खे हुन वरितो आहे या सिंध टीवी जी सुञाणप आहे या सिंध टीवी जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, त हुन इशू खे एतिरो त खयो आहे ऐं हुनखे एतिरे नमूने सां कयो जंहिंजो सॉल्यूशन निकितो आहे। हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त असांजे CEO डॉक्टर करीम साहिबु जेको पहिरीं ॾींहुं सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया में हिकिड़ो स्लोगन ॾिनो हो त असां हिकिड़े कमिटे जे कमिटमेंट सां असां हीउ पंहिंजो चैनल खोलियो पिया आहियूं। अॼु अलाह जी महिरबानी आहे जो असांजी हिन जेका सिंध टीवी जी फैमिली आहे उन 15 सालनि में उनखे साबित कयो आहे त असां हिकिड़ी कमिटे जर्नलिज़म जी हैसियत सां सिंधी माण्हू सां जेका कमिटमेंट कई आहे उहा पूरी कंदासीं। ख़बरुनि जे हवाले सां, ॿियनि इशूज़ जे हवाले सां हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। सिंध टीवी जी हिकिड़ी ख़ासि सुञाणप आहे त 12 मई जो वाक़ियो हुजे, 12 मई जे वाक़िए ते सिंध टीवी जा फुटेज न सिर्फ़ु असांजी नेशनल मीडिया लाइ आया, पर आउं चवां थो त इंटरनेशनल मीडिया
उहे जेके फुटेज हुआ सिंध टीवी इहा असांजी हिकिड़ी असांजो हिकिड़ो कमु हुयो, हिकिड़ी कमिटमेंट हुई, या शहीद राणीअ जे शहादत जा जेके 3 ॾींहं आहिनि, शहीद राणी लक़ब ॾियणु, मक़सदु जेके बि सिंध जा इशूज़ आहिनि उनखे जंहिं नमूने सां सिंध टीवीअ खयो आहे, या उनजी इहा कामयाबी आहे त अॼु 15 सालनि खां पोइ सिंध जो माण्हू, समूरा सिंध जा माण्हू सिंध टीवी जी वारी जेका सालगिरह आहे उनखे पंहिंजी सालगिरह सम्झनि था, इहा सिंध टीवी जी वॾी कामयाबी आहे। बदीन जा इशूज़ हुजनि, तूफ़ान हुजे 2000 वारो या 2003-04 वारा जेके बरसाति वारा आहिनि मौक़िया, या पाणी जी खोट आहे, या तेल ऐं गैस जी रियलिटी जा मसइला आहिनि, या रोड रस्ता करप्शन जा मामलात आहिनि। मक़सदु आहे त असांखे हेठि खां वठी हिकिड़े रिपोर्टर, नंढड़े शहर जे रिपोर्टर खां वठी डायरेक्टर न्यूज़ ताईं, शौक़ कुरैशी साहिब ताईं, हिकु एॾे प्यार ऐं मुहबत वारे माहौल में असांजो कमु हले थो, जेको सम्झां थो त कंहिं बि असां वॾी ॻाल्हि नथा करियूं, पर असां चऊं था त असांजो हिकिड़ो सिख्या घर आहे, जेका ॿियनि जेके सिंधी चैनल्स आहिनि उन्हनि लाइ बि हिकिड़ी सिख्या जो हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे थो। असांजी तरबियत थी आहे, उते असांखे तजुर्बा हासिल थिया आहिनि। सिंध टीवी घणो कुझु सिंधी माण्हू सां कमिटमेंट में निभाए पई, ऐं असांखे इहो बि आहे त असां मुस्तक़बिल में बि असां पंहिंजे जेको CEO आहे डॉक्टर करीम साहिबु आहे, असांजा डायरेक्टर आहिनि, असांजा ब्यूरोज़ आहिनि, ऐं असां हिकिड़ी फैमिली जी हैसियत सां, हिकिड़े ख़ानदान जी हैसियत सां प्यार ऐं मुहबत वारनि हिननि लाॻापन में सिंधी माण्हू सां थियल कमिटमेंट जेका असांजी CEO कई आहे, असां कई आहे, उनखे जेको लबैक चई उन नाले खे असां अॻिते वधूं पिया, उहा असांजी कामयाबी आहे जो असां 15 सालनि खां पोइ असां हेॾी वॾी सालगिरह जा प्रोग्राम करियूं पिया। सिंधी माण्हू मोहबत वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ी सिंध टीवी सां जेको लाॻापो आहे आम माण्हू जो न, इहो ॾिसो त असांजो ड्रामो चंडई मानी अली बाबा जो लिखियल ऐं फारूक रिंद हुन डायरेक्शन, फारूक बोते जो आहे, त हाणे उहो हिकिड़ो कारा फेस्टिवल में जेको सो 3rd पोज़ीशन अचे थी, ऐं उहो जो माना एॾो सारो इंटरनेशनल अवॉर्ड आहे, उहो सिंध टीवी अॼु ॾींहं ताईं सिंधी मीडिया खे, पर पाकिस्तानी मीडिया में चंद मीडिया हाउस आहिनि उन्हनि खे मिलियो आहे, हिकिड़ो आहे जेको उन्हनि खे, ऐं उनखां अलावा असांजा फुटेजिस, असांजूं स्टोरियूं, पैकेज ऐं रिपोर्ट्स जो अॼु ॾींहं ताईं मुतबादिल सिंध टीवी न्यूज़ जो अची कोन सघियो आहे। सखर मां हुजनि, खैरपुर मां हुजनि, या मीरपुर ख़ास मां हुजनि, जैकमाबाद हुजे, या हैदराबाद हुजे, या जामशोर हुजे, ओवरऑल सॼी सिंध मां जेके डॉक्यूमेंट्रियूं अचनि थियूं, तव्हां ॾिसो त डिलीवरी माण्हुनि खे डिलीवर छा कयो सिंध टीवी, ॾिसो न, अगरि तव्हांजी रिपोर्ट डिलीवर करे थी त उहो ई फ़ाइदो आहे, तॾहिं मोट मिले थी न। उहो ई न मुशरफ दौर में जेको बंदि थी टीवी त उहो हज़ारे माण्हू निकिरी आया, पर असां जेके एंटरटेनमेंट साइड ते वञूं त जेका सिंधी मौसीक़ी में जदीद नमूने सां शाइरी खे पेश करणु, या जेका शइ सिंध टीवी न्यूज़ जे एंटरटेनमेंट साइड ते आई आहे, उहा किथे कोन्हे। मस्करनि जो ॻोठ अॼु असांजी सोशल मीडिया ते ईअं सम्झो त एतिरो आहे, माण्हू जी चाहत आहे त असां मस्करनि जो ॻोठ ॾिसूं। साईं इन खां शाइर जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हसन दर्स सिंध टीवी मां हुनखे सॼी सिंध वरी उते हिकिड़ो स्क्रीन मिली वई न हुनखे, हसन दर्स त हो हुनमें ॾात त अलाह ॾिनी हुई हुनखे ॾात, पर स्क्रीन जो उन्हनि मां जेको सो महिनत हुई हुनखे अॼु यादि करणु घुरिजे, पंहिंजा जेके वर्कर आहिनि उन्हनि खे यादि कजे। हैदराबाद में हैदराबाद सां हुन सां गॾु असां कमु कयो, त अहिड़ा दोस्त जेके माना जिन खे इदारे ठाहियो, इदारा जेके आहिनि से माण्हू ठाहींदा आहिनि, ऐं वाकई असां जहिड़नि खे बि इदारे सिंध टीवी जेको नेटवर्क सुञाणपी आहे त तव्हां हर मकतब फ़िक्र जो माण्हू शाइर आहे, अदीब आहे, उहो सिंध टीवी न्यूज़ खे पंहिंजो चैनल सम्झे थो। सिंध जो आम माण्हू त पंहिंजी जॻह ते सम्झे थो, पर हर मकतब फ़िक्र जो माण्हू तव्हां इहो अंदाज़ो लॻायो न, तव्हां जॾहिं कंहिं बि नंढे या वॾे शहर में का प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी त अगरि सिंध टीवी जो लोगो नज़र न आयो हूंदो त CEO जेको असांजो आहे डॉक्टर अब्दुल करीम राजपर,
उहो माना आम माण्हूअ सां अप्रोच में उनखे करे सघे थो। हिकिड़ो रिपोर्टर सिटीअ जो आहे दिलि खे जो आहे हुन जा व्हाट्सअप ते फ़ोन ते हुन जा पंहिंजा सूर ॾुख ॿुधाए सघे थो, डायरेक्टर न्यूज़ खे ॿुधाए सघे थो, MD साहिब खे ॿुधाए सघे थो। माना हिकिड़े ॻोठ वांगुरु हिकिड़ो ॻोठ असांजो हिकिड़ो फैमिली जा मेंबर आहियूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण ते पहुतो आहे। असांखे जेकॾहिं टाइम हुजे पर हाणे सॼो ॾींहुं ॻाल्हाए सघे थो। ॾींहुं ख़ुशी जो आहे ऐं तक़रीबन सभई जेके असांजा बेरोज़ आहिनि इस्लामाबाद खां वठी सखर ताईं लाड़काने ताईं जेके बेरोज़ आहिनि उन्हनि जा बि प्रोग्राम आहिनि। हिन वक़्तु कराची जेको स्टूडियो आहे उहो असांखे ॾिसे थो पियो त हाणे हीउ प्रोग्राम ख़तमु कनि त ॿिए कंहिंखे वारो ॾिजे। न्यूज़ डायरेक्टर ऐं ॿिया जेके हुते कराची में वेठा आहिनि उन्हनि खे बसि प्रोग्राम ख़तमु करण खां 2 मिंट असां वधीक वठंदासीं। गुज़ारिश था कयूं त असांखे 2 मिंट ॾियो त असां हीउ जेको सिंध टीवी जो केक आहे अॼु 15 सालनि जी जेको कामयाबी जो सफ़र आहे उनखे कटे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे पोइ असां बग़ैर वाइंड अप जे हिन प्रोग्राम जी जेको आहे सो ख़ात्मो था कयूं, प्रोग्राम मुकमिल था कयूं, वाइंड अप था कयूं ऐं असां हाँ सिंध टीवी जी जेको आहे सो सालगिरह आहे ई आहे पर असांजे हिन सोने ऐं चॉकलेटी हीरो जंहिंखे चऊं फ़हीम बब्बर उनजी बि सालगिरह आहे ऐं हिकिड़ा माना फैमिली मेंबर आहे बि असांजो मुबारक हुजे तव्हांखे ऐं सिंध टीवी जी सालगिरह। हा ऐं हाणे असां जेके स्टूडियो में दोस्त मौजूदु आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे अचो त केक कटियूं ऐं प्रोग्राम जो वाइंड अप कयूं। तमामु सुठो किरदारु अदा नाटक माण्हू मिसाल तौर सालनि ताईं यादि रखंदा। मां सम्झां थो अञा मुस्तक़बिल 15 सालनि परफॉर्मेंस ऐं हाणे बि ईंदड़ वक़्त में बि शायदि सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में जलजलो।